हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े जे हिक निजी स्कूल में गुलनि जहिड़ी मासूम ॿारड़ीअ जे मुबैना आपघात वारे वाक़े सभिनी जो जीउ झोरे छॾियो आहे। वाक़े जा सीसीटीवी फुटेज बि साम्हूं अची विया आहिनि, जिन में ॿारड़ी स्कूल जी टीं माड़ खां हेठि किरंदे नज़र अचे थी। छहें क्लास जे सेक्शन ए में पढ़ंदड़ मासूम मोमना जांवरी मोकल थियण बैदि पंहिंजे क्लासरूम मां ॿाहिरि निकिरी गैलरीअ जी भित वटि बीही रही ऐं थेलो हेठि रखी भित ते चढ़णु शुरू कयो। स्कूल जे हिक मुलाज़िम खेसि रोकण जी कोशिश कई, पर हुन टिपो ॾेई छॾियो। मासूम मोमना टीं माड़ तां हेठि किरण बैदि थॾे ते दम ॾिनो। अस्पताल मां पोस्टमार्टम बैदि मोमना जांवरीअ जो लाश वारसनि हवाले कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। स्कूल इंतिज़ामिया पहिरीं इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो हो त शागिर्दियाणी डोड़ंदे ॿी माड़ तां हेठि किरी पई। सिंध जे तालीम खाते ऐं पुलिस खे हिन वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराइणु घुर्जे त जीअं ख़बर पइजी सघे त हिन पितकिड़ी ऐं मासूम ॿारड़ीअ खे अहिड़ो कहिड़ो ग़म या तकलीफ़ हुई जेको बर्दाश्त न थियण ते हुन इंतिहाई क़दम खंयो।